तो शादी जे मौके ते दोहल वजाइजे न हराम आहे। गमी जे हालत में मैयत ते रोइजे पार कढजन न हराम आहे। कुरान शरीफ मैयत सां खत ते खणी कब्रिस्तान ॾे हलजे, बेअदबी जेकर थिए अॻियां पोयां माण्हू अचनि त पोइ न खणी हलजे। अॻ में को खणी हले क़ुरान, पुठियां तव्हां जनाज़ो खणी हलो ते हली क़ुरान पढ़ो त ॿी ॻाल्हि आहे, खट ते छो था रखोसि, माण्हू अॻिते पोइते थींदा, लोॾा थींदा, बेअदबी थींदी। अस्सलातु वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह आज़ान खां अॻु में चइजे या न चइजे, भली चइजे, सुबुह क़ुरान में आहे। अल्लाह से फरमाए थो जॾहिं खपेव तॾहिं मुंहिंजे हबीब ते सलात पढ़ो। चथो त मस्जिद जो पेशमाम निकाह जे मथां निकाह पढ़े, उन जे पोयां नमाज़ पढ़जे। रुगो पेशमाम छो, अकेलो थोरो हूंदो, राज ॿियो बि हूंदो, ॿिए राज खे बि कढो। औरतुनि खे कब्रिस्तान में वञणु जाइज़ आहे या न, पर्दे सां वञणु जाइज़ आहे। मुफ्ती साहब हिकु वॾो मैखानो आहे, उते मातम बि कबो आहे, जनाज़ो पढ़जे कतई न, कुटको कुटको हुजे, पादर जो फाको, उते जनाज़ो कोन पढ़बो। कंहिं बि घोट खे शादीअ ते गानो सैयद ॿधंदो आहे, आहे हो शीयो जाइज़ आहे या न? पहिरीं त ॿुधायो त गानो ॿधणु जाइज़ आहे? गानो ई जाइज़ कोन्हे, पोइ सैयद हुजे खणी थोरे माछी ॿधे, जाइज़ ई कोन्हे। देवबंदी जो जनाज़ो पढ़जे या न? गॾह जो जनाज़ो पढ़ंदव? अबू बकर, उमर, फारूक, उस्मान गनीअ जी पैदाश ॿुधायो। महबूब पाक अलैहिस्सलाम जा माइट रहा। चौथी पीढ़ीअ में अबू बकर जो ॾाॾो ऐं मुहम्मद जो ॾाॾो साॻियो आहे। पंजी पीढ़ीअ में उमर जो ॾाॾो ऐं मुहम्मद करीम जो ॾाॾो साॻियो आहे। हज़रत उस्मान मुहम्मद करीम जे पुफीअ जो पुटु आहे। चए थो साईं लफ़े हरीर छा आहे? इहो ॿिए दफ़े पुछजां, हाणे न। बुखारी में रसूलुल्लाह जी हदीस आहे, मुखां बाद 12 इमाम थींदा, उहे कहिड़ा आहिनि? बुखारी खणी आहे त ॾिसी ॾेखारियां। बुखारी घर में पई आहे, हिते मूंखे चिठी में लिखियो थी, कूड़ थो वणे, आहे ई कोन बुखारी में। अली ऐं हज़रत मावे ऐं बीबी आशा जी जंग थी ही, हक़ ते केरु हो? मां पुछां थो, अली ऐं फातिमा ज़हरा कावड़जी पिया, हक़ ते केरु हो? हज़रत अली पे शादी कई ॿी माईअ सां। बीबी साहबा चयो न कर। अली चयो मां मर्द आहियां, मूंखे हक़ आहे। बीबी साहबा जे कंदे त मां बाबे जे घर थी वञा। बीबी साहबा हसन हुसैन नंढड़ा कच्छ ते खणी बाबा जे घर आई। अली से ॾिठो त घर अकेलो आहे, पाण वञी मस्जिद में सुता। नबी करीम खे ख़बर पई बीबी आई आहे, हुज़ूर पाक अली खे घुरायो। अली ॻोल्हे चो काथे आहे? ते मस्जिद में सुतो पियो। चो थारियो सॾेसि तो नबी साईं। अली साईं जो सॾ ते उथियो, तकड़ में त मिटी छंजई कान। नबी पाक जो ॾिठसि मिटी लॻल त पाण फरमायो, या अबा तुराब ऐन कुंत, ऐं मिटीअ जा बाबा काथे हुए? छो त मिटी लॻल हुअसि। चई क़िबला ख़ातून कावड़जी पई आहे। पाण फरमाइनि था मां मुहम्मद फतवा थो ॾियां, जेसीं ताईं ख़ातून जेरी आहे तोखे का बि ॿी औरत पढ़ण ॼण हराम आहे। ख़ातून जहान छॾे वञे पोइ बि भली पढ़जां, बाक़ी हिन जे जेरे हुजण ॿी कंहिंसां शादी तोखे नाहे करणी। अली जो क़िबला मूंखे फ़ैसिलो क़बूल आहे। पोइ नबी से ॿिन्ही खे ठाह कराए, ठाह कयो। हाणे पाण में कावड़िया, मूंखे ॿुधाए त कहिड़े खे घटि वधि चवंदे? पंहिंजा पाण में हल जे ॿ भार वढ़ंदा हल त भाइटे जो हक़ नाहे। हमेशह फ़ैसिलो नंढो कोन कंदो आहे, वॾो कंदो आहे। जे महबूब जे सहाबनि जो पाण में को इख़्तिलाफ़ हो त फ़ैसिलो वॾो करे, तूं चिबरा केरां जो फ़ैसिलो थो करी पियो?